अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां असगर मलाणो प्रोग्राम सिन सलामत अवाम आदो में भलीकार चवां थो समूरनि ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि दोस्तनि खे। अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में जुड़ंदड़ पीपी ख़िलाफ़ मुतबादिल इतिहाद बाबति। दोस्तों, माज़ीअ में बि कई सिंध जे क़ौम परस्त, वतन दोस्त, सिंध दोस्त सियासी जमातनि जा कई इतिहाद ठहिया ऐं रहिया। ज़ाहिर आहे त हिकिड़ी जेका शइ ठहे थी सो रहंदी बि ज़रूरु। ईअं कई इतिहाद ठहिया ऐं रहिया। इतिहाद जुड़ण खां पोइ रहण जो जेको असुलु सबबु उहो तव्हांखे असीं मुख़्तसर ब्रेक खां पोइ ॿुधाईंदासीं। दोस्तों, हिन वक़्त ताईं जंहिं बि दोस्त असांजे सिन सलामत पेज खे फॉलो नाहे कयो या सिन सलामत यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त उहे हिन वक़्त ई पेज खे फॉलो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे सघो था त जीअं असांजूं ईंदड़ कई वीडियोज़ कई प्रोग्राम अवां असांजे यूट्यूब चैनल ते या सिन सलामत पेज ते आसानी सां ॾिसी ऐं ॿुधी सघो। उन सां गॾोगॾु असांजे जेको मुख़्तसर प्रोग्राम आहे, वीडियो क्लिप आहे, इन खे बि वधि में वधि शेयर करण जी कोशिशि कंदा त अवां दोस्तनि जी महिरबानी थींदी। जी दोस्तो, अॼु असांजे हिन प्रोग्राम सिन सलामत अवाम आदो में मुख़्तलिफ़ शख़्सियतनि असांखे जॉइन कयो आहे, जंहिंमें अदीब, लेखक, शाइर ऐं तजज़िया निगार पिणु मौजूदु आहिनि। मौजूदा महिमाननि सां ॻाल्हि ॿोल करण खां पहिरीं दोस्तों, पाण मुख़्तसर माज़ी में ठहंदड़ ऐं रहंदड़ इतिहादनि ते थोरी जेकॾहिं नज़रसानी विझंदासीं त इतिहादनि जो टुटण जो असुलु मक़सदु मुंहिंजे ख़्याल में त इतिहाद जी जेका पॉलिसी या नुक़्ते नज़रनि ते नज़रसानी न करणु ऐं पॉलिसी ते अमल न करणु इतिहाद जो असुलु टुटण जो मुंहिंजे ख़्याल में उहो मक़सदु आहे। छो जो कंहिं बि इतिहाद जे टुटण जो को हिकु मक़सदु बि न हूंदो आहे, कई मक़सद हूंदा आहिनि ऐं थी सघनि था। दोस्तनि खे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस खां पोइ पहिरियों जेको इजलास सिंध तरक़ी पसंद पार्टी हाउस ते डॉक्टर कादिर मंगसी साहिब जी मेज़बानी हेठि जेको 6 जमायतनि जो इजलास बि थी गुज़रियो, जंहिंमें 12 नुक़्तनि ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में इतिहाद जो नालो ऐं झंडे ते इतफ़ाक़ पिणु कयो वियो ऐं जंहिंजो ऐलान 10 मई ते तरक़ी पसंद पार्टी हाउस हैदराबाद में सॾाइण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼु असांजे प्रोग्राम सिन सलामत अवाम आदो में असांखे सिंध जे नाले वारनि सीनियर शाइर दोस्त आहिनि, अदीब, लेखक आहिनि ऐं सिंधी अदबी संगत जा सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुल साहब बि असांखे जॉइन कयो आहे। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौर ते सिंध में हिकु नई विख, नओं क़दम, नओं इतिहाद जेको जुड़णु वञी रहियो आहे, जंहिंजी अवां ॾिठो, पूरी दुनिया ॾिठी त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मंगसी साहिब जी मेज़बानी हेठि सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस जेका हैदराबाद इंडस होटल में थी गुज़री आहे, जंहिंमें हर जमात जी क़यादत समेत हर फ़िक्र सां लाॻापियल दोस्तनि पिणु तमामु वॾे तादाद में, वॾे अंग में भरपूर तौर सां शिरकत कई हुई। जी दोस्तो, अचो त पाण मौजूदा महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन नए इतिहाद बाबति हू छा था चवनि, केतिरो इतिहाद कामयाबु वेंदो ऐं पहिरियां जेके इतिहाद माज़ी में जेके ठहिया, जेके रहिया, उन्हनि बाबति हू छा था चवणु चाहिनि, या हिन वक़्तु जेको ही नओं इतिहाद ठहे पियो उन इतिहाद में जेके बि सियासी क़यादतूं आहिनि त उन्हनि जूं उमेदूं सिंध जे अवाम में या सिंध जे अवाम जूं जेके दीदूं आहिनि उहे हिन सियासी क़यादत में केतिरियूं आहिनि ऐं केतिरियूं हिक ॿिए में उमेदूं रखे सघजनि थियूं, उन जी कामयाबी बाबति हू छा चवणु चाहींदा। पहिरीं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं नसीर मेमण साहिब सां ऐं उन खां पोइ पाण ॻाल्हि ॿोल ॿुधंदासीं डॉक्टर मुश्ताक फुल साहिब जी ऐं आख़िर में अयाज़ गुल साहिब जी। अचो त पाण गॾिजी उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं ऐं न रुॻो ॿुधूं पर उनखे गौर सां सोचण ऐं सम्झण जी बि कोशिशि कयूं।
ये ॾिसो, सियासी इतिहाद सियासी प्रोसेस जो हिस्सो आहिनि, उहे ठहंदा बि रहंदा बि। उनमें माज़ीअ में इतिहाद जे न हली सघण खे बुनियादु बनाए कंहिं बि नए इतिहाद जी वैल्यू घटि न कजे। ईअं ई थींदो आहे इन प्रोसेस में, के शयूं हलंदियूं आहिनि, के घणो वक़्तु हलंदियूं आहिनि, के थोरो वक़्तु हलंदियूं आहिनि, के न हलंदियूं आहिनि। मां ज़ाती तौरु सम्झां थो त जेके सिंध जूं कोमपरस जमायतूं आहिनि उहे 80 ऐं 90 जे ॾहाके में जे तमामु सघारियूं सियासी तंज़ीमूं हुयूं, उहे वक़्त सां गॾु कमज़ोर थियूं आहिनि। उहे प्रेशर ग्रुप्स में कन्वर्ट थी वियूं आहिनि, पर हुननि में अञा बि इहा सलाहियत मौजूदु आहे त उहे माण्हुनि खे मोबिलाइज़ करे था सघनि। केॾो बि वॾो मसइलो सिंध जे हवाले सां थिए थो, उहो आदम गणप जो हुजे, उहो बेटनि जो हुजे, या डोमिसाइलनि जो हुजे, त जॾहिं बि हू सिंध जे अवामी मफ़ादनि ते को बि सॾु ॾियनि था, माण्हुनि खे मोबिलाइज़ कनि था, त माण्हू मोट ॾियनि था। त इन मां ज़ाहिर थिए थो त भली वोटनि जी सियासतूं न रहिया आहिनि, पर माण्हू हुननि ते हिक ते एतमाद कनि था। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वक़्त जी हालतुनि आर सियासी हिकमत मिलियूं, सियासी तौर तरीक़ा एडजस्ट कबा आहिनि। नज़रिया साॻिया रहनि या नज़रिया बि वक़्त सां गॾु तव्हां पंहिंजे हालतुनि आर ॾिसंदव, पर बुनियादी असास नज़रियो साॻियो रहंदो आहे। उहो ज़ाहिर आहे सिंध जी बहितरी आहे, सिंध जी तरक़ी आहे, सिंध जो अमुन आहे, इहे शयूं बुनियादी शयूं आहिनि। पर बाक़ी उन्हनि खे कीअं हासिलु करिणो आहे, उन लाइ हिकमत मिलियूं वक़्त सां तब्दील थियणु घुरिजनि। त हाणे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेको अॼु जो ही सियासी दौरु आहे, वायुमंडल आहे, उन में पार्लियामेंट जी मौजूदगी तव्हांजे जेका सियासी लेजिटिमेसी आहे उन खे वधाए थी, उन जी हैसियत वधे थी। त तमामु घणी ज़रूरत आहे त पार्लियामेंट जे फोरम ते सिंध जूं कोमपरस धुरियूं एक्टिव थियनि। पर इहा ॻाल्हि बि ध्यान में रखणु घुरिजे त उन लाइ पोइ सिर्फ़ु ॻाल्हि करणु या सिर्फ़ु इतिहाद करणु त हिकिड़ो कमु आहे, ऐं इहा इब्तिदा हूंदी आहे, पर असुलु शइ उन लाइ उहा हिकमत अमली ऐं उहो प्रोग्राम, उन जी मूंखे कमज़ोरी नज़र अचे थी। उन ते महिनत वधीक करणी पवंदी। ज़ाहिर आहे पार्लियामानी सियासत जो मिज़ाज ॿियो आहे, तौर तरीक़ा ॿिया आहिनि, उन जूं तक़ाज़ाऊं ॿियूं आहिनि। त उन जे लाइ जेके सियासी तंज़ीमूं असांजूं कोमपरस तंज़ीमूं जीअं त डिघे अरसे ताईं पार्लियामेंट खां ॿाहिरि जी सियासत में रहियूं आहिनि, त हुननि खे उहे नवां तौर तरीक़ा ऐं हिकमत अमलियूं सिखियूं ऐं उन्हनि ते महिनत करणी पवंदी। उन शइ जी ज़रूरत आहे। इतिहाद ठहंदा आहिनि, इतिहाद जुड़ंदा आहिनि, पर आउं सम्झां थो जेका बि कंस्ट्रक्ट ऐं जेका नई जोड़ जेका ठहे थी या नई सिबंदी थिए थी ऐं उहा मस्बत अंदाज़ में थिए थी, त इन हवाले सां सिंधी क़ौम खे, सिंधी माण्हुनि खे ख़ुशि थियणु खपे। ऐं मां कोमपरस क़यादत खे इहा मुबारकबाद ॾियां थो त घणे वक़्त खां पोइ बि पर हिकिड़ी दुरुस्त सिमत में जेका हिननि शुरूआति कई आहे, इहा ख़ुदि हिकिड़ो नेक शुगुन आहे त असां जेको आहे मॉस पॉलिटिक्स जेका अवाम जे माना रूट्स ताईं पहुचण जी जेका इहा ख़ासि करे जेका लोकल गवर्नमेंट जो ही निज़ाम आहे, उन में माण्हू दर दर ताईं वञे थो। त इहा हिकिड़ी पहुच जेका एप्रोच जे लाइ जेको हिननि सोचियो आहे कोमपरस्तनि, त मां सम्झां थो इहो हिकिड़ो तमामु सुठी ॻाल्हि आहे। अलबत्ता माण्हू छा था सोचनि ऐं कोमपरस्तनि जूं केतिरियूं उमेदूं आहिनि, इहे ॿ हिकिड़ा सुवाल आहिनि जेके माना तव्हांजे बि ज़हन में आहिनि, जेके मुंहिंजे ज़हन में बि आहिनि। ऐं उहे माण्हू जेके चाहींदा त कोमपरस क़यादत न सिर्फ़ु हिन मकानी लोकल गवर्नमेंट जे निज़ाम में जेको आहे इन थिए, पर असां त उन्हनि खे असेंबलियुनि में, सूबाई ऐं क़ौमी असेंबलियुनि में बि ॾिसणु चाहियूं था। जो मौक़िफ़ घुरिजे हा, मूंखे हुनजे बारे में जेका कोन्हे का ख़बर का, पर मां बसि दुआ हूंदुसि त सिंध जे भले जे लाइ, सिंध जी बहितरीअ जे लाइ जेको इतिहाद जुड़े थो उहो कामयाबु थिए। ऐं इन ते हाणे सियासी हवाले सां त मां हाणे जेका आहे तबसरो करे न सघंदुसि त कहिड़ा इम्कान हिन जा थी सघनि था या नथा थी सघनि। इहे जो सब्जेक्ट आहे उहे ॻाल्हाए सघनि था। असांजी वॾी दुआ आहे त भई जेकॾहिं थिए थो त इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं सिंध जी भलाई थिए जंहिंमें, ऐं सिंध जे जेके माण्हुनि जा मसइला आहिनि उहे हल थियनि। उन लाइ जेकॾहिं को इतिहाद जुड़े थो त हमेशह जीअं असां त इहा ई दुआ कंदासीं त भई उहो कामयाबु इतिहाद हुजे। महिरबानी दोस्तो, अॼोको असांजो प्रोग्राम पुॼाणी थो पहुतो। अॼोके असांजे महिमाननि नसीर मेमन साहब, अयाज़ गुल साहब, डॉक्टर मुश्ताक फुल साहब समेत प्रोग्राम जे मेज़बान असगर मलाने खे ॾींदा इजाज़त। वरी सुभाणे कंहिं ॿिए इशू ते कंहिं ॿिए महिमान सां पाण हूंदासीं गॾु। तेसिताईं पाण वठंदासीं इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।